कानपुर मेयर जे ॻोठ अला रखियो चाकी में 5 वरनि जो नींगर वाह में ॿुधी फौत थी वियो। मासूम नींगर बाकर चाकी जो लाश घर पहुचण ते कोराम मची वियो। कंबर जे ॻोठ रहमान जावरी में 9 ॾींहं अॻु क़त्ल थियल दुकानदार माशूक जावरी जे वारसनि पारां जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मक़तूल जी घरवारी मुमताज़ ख़ातून ऐं ॿियनि चयो त 9 ॾींहं अॻु ख़ासकेली बिरादरी जे हथियारबंदनि असांजे दुकान ते चढ़ाई करे माशूक जावरी खे बेगुनाह क़त्ल करे फ़रार थी विया। वाक़िए जो केस दाख़िल आहे जंहिंमें 6 जवाबदार नामज़द आहिनि, पर पुलिस हिन महिल ताईं सिर्फ़ु हिकु जवाबदार गिरफ़्तार कयो आहे, जॾहिं त ॿिया जवाबदार आज़ाद घुमी रहिया आहिनि। उन्हनि मुतालबो कयो त वाक़िए में मुलविस जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वञे। चक भरिसां बचाव बंद वेझो ज़मीन जी मालिकी तां जतोई ऐं जागीराणी बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो थी पियो। झेड़े में फायरिंग सबबि जतोई धुर जो 1 ॼणो मारिजी वियो, जॾहिं त ॿिन्ही धुर जा 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। फोतीअ जो लाश ऐं ज़ख़्मियुनि खे लखी अस्पताल मुंतक़िल कयो वियो। आख़िरी इत्तलाउनि ताईं वाक़िए जो केस दाख़िल न थी सघियो। गढ़ी खेरो में 4 ॾींहं अॻु नींगर खे अगवा करे जिनसी ॾाढाई बात क़त्ल करण ख़िलाफ़ वारसनि ऐं शहर जे सियासी समाजी अॻुवाणनि पारां बलोचिस्तान बॉर्डर ते एहतजाजी धरणो हयो वियो। उन मौक़े ते मक़तूल जे वालिद आबिद सियाल मोहम्मद नवाज़ उमराणी ऐं ॿियनि चयो त वाक़िए खे 4 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर हिन महिल ताईं केस दाख़िल नाहे थी सघियो। जवाबदार आज़ाद घुमी रहिया आहिनि। उन्हनि मुतालबो कयो त वाक़िए जो केस दाख़िल करे जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वञे। कंबर में पीपी शहीद भुट्टो पारां इसराइली जारियत ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। कारकुननि पारां इसराइल ऐं अमरीका ख़िलाफ़ बैनर ऐं प्ले कार्ड खणी सख़्त नारेबाज़ी कई वई। मुज़ाहिरे जे अॻुवाण शौकत चांडियो, तुफ़ैल सांगा ऐं ॿियनि चयो त इसराइल फ़लस्तीन जी अवाम जो क़त्ल करे हाणे ईरान मथां हमलो कयो आहे। मुस्लमान मुल्क ख़ामोशी इख़्तियार करे वेठा आहिनि। इंसानी हक़नि वारियूं तंज़ीमूं बि अमरीका ऐं इसराइल जूं साथारी बणियल आहिनि। शहदाद कोट भरिसां ॻोठ अली रज़ा मंगी में 6 वरनि जो नींगर शोएब मक्सी वाटर कोर्स में ॿुधी फौत थी वियो। ॿिए पासे हिंगोरजा माइनर शाख में 8 वरनि जो नींगर अकबर सेतो ॿुधी फौत थी वियो। फौतियुनि जा लाश घर पहुचण ते कोराम मची वियो।